अची वियो असांजो दोस्त. So may I know your good name, sir? Matt. Matt. Son. Yes. So nice meeting you, Matt. Thank you so much for you showed the interest. We want to actually know about this system. What you actually call it? This right here is a center pivot irrigation system setup. So there's the two lines coming up out of the ground right there. Your hydraulic lines which run off over there. It's on the basement. And it runs over here and powers the pump. अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तमाम ठीक ठाक खैरियत सां हूंदो. अदा बस छा चवंदा आहिनि, असां पंहिंजी ज़मीननि ते आयासीं. ठीकु आहे, असां जूं ईअं न था त हे हिते तव्हां ॾिठो हूंदो हिकिड़ो हूंदो आहे ड्रिप सिस्टम. ठीकु आहे, ॿियो आहे स्प्रे सिस्टम. ऐं हे साईं मां ॾेखारियां टर्फ छबर आहे पोखीदान. उन जे लाइ हे तव्हांखे ॾेखारियां वायो हिन जो केॾो वॾो आहे. हे साईं हुतां शुरू थिए थो. हे तक़रीबन 125 एकड़ ते पूरो रिंग ठाहींदो आहे. हे पूरो मां तव्हांखे थोरो हलंदे हलंदे ॾेखारियां थो. ऐं उहा छबर बि टर्फ छबर ॾेखारियां थो. मौसम ॾाढो सुहानो बहितरीनु. वॾी महिरबानी आहे तव्हां दोस्तो, लख कुर्ब. शेयर कंदा हलो हिन वीडियो खे, तव्हांजी महिरबानी थींदी. तव्हांखे ॾेखारियां थो. हे ॾिसो भाउ, हे तव्हांजो प्यारो भाउ. हे अदा अहिड़ो आसमान नीरो. ऐं हे अदा पूरा पाणी जा. हे स्प्रे पूरो ईअं वायो टायर वेंदे वेंदे हे पूरो ॾिसो था, हे गोल फिरंदो आहे ईअं पूरो पूरो अदा ईअं गोल फिरी 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 फिरी. हे 125 एकड़ हुन खां बि हुन वारी जो 125 खां 150 एकड़ थींदो आहे. बाक़ी हे साईं असांजूं कुंडियूं त हिते माशाल्लाह जीअं तव्हांखे कणका ॾेखारींदो रहंदो आहे. पर साईं अचो त हाणे तव्हांखे टर्फ छबर ॾेखारियां. हीअ त तक़रीबन जेका आहे तव्हां गोल्फ ॾिठी हूंदी या वॾा वॾा फार्म हाउस या बादशाहनि जा महल आहिनि, उते जेका छबर लॻंदी आहे. टर्फ साईं हिनखे चवंदा आहिनि. हे ॾिसो, हीअ आम छबर न आहे. हीअ साईं स्पेशल छबर. इन खां पोइ हिनखे मशीन ते लुणंदा आहिनि. जीअं मां तव्हांखे 2-3 दफ़ा ॾेखारियो आहे, रोल ठाहे हिनखे खपाईंदा आहिनि. हे साईं तव्हांखे थोरो अञा ज़ूम करे ॾेखारे. ॾिसो, हे पूरे जो पूरो पाणी जो हे जेको रिंग आहे, पूरो ईअं फिरंदे 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 फिरंदे. हे ॾिसो, हे सॼो अदा. ऐं हे छबर हाणे इहा तयारु आहे. हीअ बसि ॼाणो हे लुणण वारा आहिनि. छो त होॾो विच विच में पैच लुणियल आहिनि, हेॾो लुणियल आहिनि. साईं असांजे वाल छा चयमि दोस्तनि खे मां थोरो ॾेखारे वठां. बाक़ी साईं हे भाण उहो ई गांइ माल जो भाण आहे. ऐं गांइ वटि माल वटि ॾिसो छबर कीअं तुती साईं थी वई आहे. हेॾी अञा वरी बि उहा हेॾे घाटी ताक़तवर भाण साईं. उहो ई असांजो जेको पाकिस्तान में हूंदो आहे. बाक़ी हे ॾिसो अदा हे पूरो ड्रिप पाणी जो सिस्टम. ठीकु आहे, जे मां चवंदो आहियां न हिते नहरी निज़ाम न आहे. हिते साईं वाह न आहिनि, कसियूं न आहिनि. पर अहिड़ो ख़ासि फसल करण जे लाइ अहिड़ी ख़ासि छबर हे बि साईं सोनो आहे. हीअ कमाई करण जे लाइ पोइ हिननि साईं ख़र्चु कयो आहे. हे ॾिसो हिननि पूरो हे कयो आहे. हेॾो हल पोइ अदा हे पूरो मां तव्हांखे होसि ताईं वञी करे ॾेखारियां थो. उहे पंहिंजा टैंक उते छा सेटअप आहे हिन जो. पर थोरो टायरनि जे बारे में ॿुधायां था. हे ॾिसो, असां वटि मेसी ट्रैक्टर जा टायर हूंदा आहिनि न, उहे टायर आहिनि भाउ मुंहिंजा. पूरो सेटअप टायरनि ते.
ऐं हे पूरो साईं रोल फिरंदो आहे गोल। हे 100-150 एकड़ तक़रीबन ज़मीन एराज़ी खे पैच आहिनि साईं हुते हुते माना। ऐं सॼो हे जेको पाणी जो वाटर सिस्टम आहे न, सॼो इहो मोबाइल ते स्मार्ट साईं दुनिया में किथे बि हुजां उतां कंट्रोल करे थो सघां अगरि इंटरनेट कनेक्शन मां वटि मौजूदु आहे त मोबाइल ते। ऐं हेॾो बि तव्हां ॾिसो हे पूरी जी पूरी ख़बर पूरी जी पूरी अदा इहा ई आहे। ऐं मां अॻिते हली तव्हांखे ॾेखारियां थो त कीअं लुड़ंदा आहिनि छा करंदा आहिनि। सॼी मशीन हे पूरे जो पूरो साईं गोल रिंग ठहंदो आहे उहो आहे। बाक़ी अदा हे ॾिसो अहिड़ी मशीनरी असां वटि ट्रैक्टर मैसी में हलंदा आहिनि पर हिते साईं बहितरीन सेटअप। वॾी महिरबानी दोस्तो, लख कुर्ब, तव्हांजो प्यार आहे। बहितरीन शइ तव्हांखे ॾेखारियूं था। होॾो असांजी साईं गाॾी बि अचे थी पई ऐं दोस्तनि खे रिक्वेस्ट कंदासीं शेयर कंदा हलो भाउ मुंहिंजा। शेयर खां बग़ैर ज़िंदगी अधूरी आहे। शेयर कंदो त मज़ो ईंदो न। अहिड़ा ड्रिप सिस्टम 150 एकड़ एराज़ी खे कीअं सरियाब कजे घटि पाणी में। ईअं न त हुन कुंड खां पाणी छॾियो साईं हेसां पोते पोते वारो खपी वियो, बिजली वई हली, ट्यूबवेल नथो हले। हे साईं पूरे जो पूरो स्प्रे हणा साईं। ऐं हिन ते फ़सुलु कहिड़ो थो थिए मां तव्हांखे फ़सुलु बि ॾेखारियां था यार। हे ॾिसो पूरी ख़बर था। हेॾे अञा थोरो कसो आहे। जनरेटर ऐं तव्हांखे हे ॾेखारियां सेटअप था। हाणे पूरो रिंग हे टायर हे जेके ॾिसो था हे पूरा हीअं फिरंदा पाणी ॾींदा हर कंहिंजो वारो ठहियलु आहे। ब्लॉक ठहियल आहिनि, बेंचिस ठहियल आहिनि। हे साईं पाणी ऐं जॾहिं ॾियणो हूंदो आहे त साईं मोटर ते सॼो फिरंदो। So may I know your good name, sir? Matt. Son. Yes. So nice meeting you, Matt. Thank you so much for you showed the interest. We want to actually know about this system. What you actually call it? This right here is a center pivot. Irrigation system. I want to know like how much area it covers, this whole ring. 140 acres. Wow. Okay. Yeah, it was look like a 150 I was saying. Almost. So from this spray you are just fumigation, right? Or you are providing water as well? Just water and fertilizer. Water and fertilizer. And also for this turf grass, like how much you are selling, like what is the size? We sell it in on a 500 square foot pallet. Okay. And each piece is 2 foot by 4 foot. Okay, and roughly how much is the price? 28 cents a square foot. Oh, okay. Very nice, very nice. And where is the motor for this one? Which like it's over there. So how it moves like this whole? Hydraulic? Oh, got it. Yeah, hydraulic motor on each wheel. And there's a Okay. And hydraulically it moves around. And it goes like a whole year, 12 months or any specific month? It takes it about 2 days to make a round. So, Oh. so we're putting out about 500 gallons.
gallons a minute. Oh, nice. Make it. I mean, we water year round, but it takes it about, I think it's 28 hours to make one complete circle. Oh, 28 hours. 48. 48 hours. 48 hours. Okay, nice. And also I saw like your Trinity has other patches as well. They have the other side as well. One day I was planning to go their office, but it was closed due to the maybe COVID or something. It's about last year. Okay, sir. Thank you. Thank you so much. I appreciate it. Let me take some. साईं ॿुधो आहे 140 एकड़ ज़मीन आई आहे कंफर्म थी वियो हमरा अची वियो हिन जे थ्रू पाणी बि ॾींदा आहिनि ऐं दवा बि ॾींदा आहिनि हिनखे फ्यूमिगेशन हे आयो आहे चेक करणु थोरा पंहिंजा हाइड्रोलिक सिस्टम ऐं अदा हे 140 एकड़ खे हे पूरो जेको रिंग आहे 2 ॾींहं 48 कलाक लॻंदा आहिनि हिकु चकर पूरो करण में त तव्हां हाणे अंदाज़ो लगाए था सघो हे पूरो हाइड्रोलिक सिस्टम मोटर वग़ैरह डीज़ल इंजन हिन जो होॾे लॻल आहे उहो तव्हांखे ॾेखारियां ओयो साम्हूं डीज़ल इंजन लॻल आहे हे आयो दोस्त ॿुधायो इहो हुयो पूरो सेटअप सिस्टम तव्हांखे ॾेखारियोसीं जेको पाणी बि ऐं दवा बि जेको हणे थो पियो हे 140 एकड़ ते पूरो अदा ॾिसो टर्फ वेंडर तक़रीबन उन्हनि जा 28 खां 30 सेट पर स्क्वायर फुट जा महिरबानी थींदी हवा ॾाढी तेज़ आहे दोस्तो इंशाल्लाह वरी जल्द तव्हांजे लाइ अहिड़ी मथे मथे जी शयूं खणी ईंदासीं जेसिताईं शेयर कंदा हलो तव्हांजी महिरबानी थींदी हवा ॾाढी तेज़ आहे बाक़ी तव्हांखे ज़मीन ॾेखारियां थो अॻिते हली थोरी हे ॾिसो त ज़मीन कीअं तयारु थियल आहे सफ़ा कुंवरी पट होॾो छबर लॻल आहे होॾो उहा तव्हांखे ॾेखारियां हीअ सॼी छबर लॻल आहे सफ़ा ख़बर आहे साईं पाड़ा पयूं पुराणियूं इन मां ई वरी निकिरी वरी साईं पाणी स्प्रे दवा दारू दरमल करे ओड़ो ई छबर पोखाए पोइ साईं बसि माल ई माल हो साईं हाइड्रोलिक तव्हांखे ॾेखारियां हाणे ओयो वीचारे यार होॾो हाइड्रोलिक सिस्टम ऑन कयो आहे ओयो कंदो बीठो आहे शुरू थी वियो आहे ॿुधायो मामा 40 कलाक लॻंदा आहिनि पूरे रिंग ते पूरे थियण में शुरू थी वियो आहे हाइड्रोलिक पूरो सेटअप में जनरेटर होॾे शुरू थी वियो डीज़ल इंजन आहे हाणे हितां सॼो अची वियो पाणी हे साईं दवा जे लाइ तर्क पाणी हेठो हाइड्रोलिक हे हाणे साईं वञे थो तव्हांखे साईं स्प्रे कंदे ॾेखारियां त भाउ मुंहिंजा लीक साईं हिते बि हे पुराणो सेटअप न लॻे पाणी ॾाढो सी यादि आहे बड़े तव्हांजी मोहबत में हे असां पंहिंजे प्यारनि दोस्तनि आबादगारनि खे ॾेखारियऊं त हे बि जहान अथव हे बि साइंस टेक्नोलॉजी जा जेके फ़ाइदा खणनि था पिया हे साईं हाणे 48 कलाक लॻंदा पाणी हुयो शुरू थी वियो आहे तव्हांखे ॾेखारियां था हे ॾिसो था पाणी शुरू थी वियो आहे मुंहिंजा आहिस्ता आहिस्ता जीअं जीअं भरमा वेंदा हे साईं पाणी अचणु शुरू थी वियो
ओरड़ो तव्हां दोस्तनि खे भेजो वञी ॾेखारियां अदा ईअं न त असांखे बि अची वञे पर पाणी आहे ख़ैरु आहे हे ॾिसो साईं लाइव तव्हांखे 140 एकड़ ज़मीन ते साईं हे पाणी हितां बि ईंदो आहे जीअं जीअं पाइप भरिबो थो वञे तीअं तीअं पाणी शुरू थी वियो आहे ॿुधो आहे हे ॾिसो पूरी छबर ते पाणी शुरू थी वियो 48 कलाक लॻंदा आहिनि हिनखे पूरो हिकु साइकिल 140 एकड़नि में पूरे करण जे लाइ हे ॾिसो हे सॼो साईं तव्हांजे लाइ आउं ते साईं दोस्त वञे थो पियो हे साईं पाणी जो सेटअप तव्हांखे पूरो ॾेखारियां बस अदा इहो हुयो सेटअप